अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त अदालतूं हुकुम कनि त इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो। इमरान न्याज़ी खे पहिरीं चयो हो त चूंडूं विढ़ो PTI जा 10 खां 12 माण्हू असां सां राब्ते में आहिनि। हू असेंबली टोड़ण नथा चाहिनि। गवर्नर आइनी हक़ इस्तेमाल कंदे एतमाद जो वोट वठण लाइ चयो, असां भरपूर नमूने सां चूंडूं विढ़ंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इलेक्शन कमीशन जे चूंड नतीजनि जे ऐलान खां पोइ बयान चवे थो मकानी चूंडनि बाद साबित थी वियो त PP सिंध जी शहरी ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि जी सभ खां मक़बूल पार्टी आहे। कराची हैदराबाद जे अवाम जो थोराइतो आहियां जिन ज़ियालनि खे वोट ॾेई कामयाब कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी ज़ंजीर आहे। कराची में पीपल्स पार्टीअ जी कामयाबी सॼे मुल्क जी कामयाबी आहे। कराची हैदराबाद जी तरक़ी लाइ समूरी धुरियुनि खे गॾिजी कमु करण सां अवाम जी ख़ुशहाली जो सबबु बणिजंदो। मकानी चूंडनि में सिंध जे अवाम असां ते एतमाद करे वोट ॾिनो। ख़तरनि बावजूद इलेक्शन पुरअमन तरीक़े सां थी वई। पुरअमन तरीक़े सां चूंडूं थियण ते पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि जे जसलहन इमरान ख़ान क़ौमी असेंबली में वापसि अचे थो त सुठी ॻाल्हि आहे। कराची में मेयर पीपल्स पार्टी जो हक़ आहे। अवाम मकानी चूंडनि में PTI खे रद्द कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सेवण में मीडिया सां ॻाल्हियूं। KPK असेंबली अॼु टोड़ी वेंदी या न? KPK जो वॾो वज़ीर मोहम्मद ख़ान, परवेज़ खटक ऐं शौकत यूसुफ़ज़ई KPK असेंबली टोड़ण जा मुख़ालिफ़। PTI सरबराह इमरान ख़ान पारां अॼु KPK असेंबली टोड़ण जो ऐलान थियल आहे।